अस्सलाम वालेकुम या आली मदद। अॼु फ़क़ीर गुलाम नबी साईं खां ॿुधूं था। अॼु असांजे उस्ताद वरियाम फ़क़ीर शेख जेको सिंध जो वॾे में वॾो सुघड़ हुयो ऐं उहो हाणे जहान छॾे वियो आहे, उनखे अलाह साईं महबूब जी छां नसीब फरमाए। हाणे फ़क़ीर गुलाम नबी जमाली साईं भी उनजो शागिर्द आहे, फ़क़ीर नज़र मोहम्मद शेख साहब उनजो शागिर्द आहे, मां भी उनजो शागिर्द आहियां। मां अर्ज़ु कंदुमि फ़क़ीर गुलाम नबी साईं खे त जेको उस्ताद वरियाम फ़क़ीर जो शेर ठहियल आहे 30 मंज़िलूं इश्क़ जूं, उहो फ़क़ीर साईं असांखे ॿुधायो। अस्सलाम वालेकुम या आली मदद। नाज़रीन, उस्ताद वरियाम फ़क़ीर जो जीअं सतार फ़क़ीर ज़िक्र कयो, उस्ताद वरियाम फ़क़ीर मरहूम मग़फ़ूर अल्लाह साईं जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाए। साईं जन 30 मंज़िलूं इश्क़ जूं लिखियूं आहिनि, उहो अवां नाज़रीन जे साम्हूं शेर पेश नज़र आहे त आहिनि 30 मंज़िलूं इश्क़ जूं तेज़ ॾुखियूं तमामु, आहिनि 30 मंज़िलूं इश्क़ जूं तेज़ ॾुखियूं तमामु। जन फुराए दिलि फ़क़ीर चवे ॿधो इश्क़ जो अहराम, कन हली हज कयो बाक़ी अध तां मोटिया आम। जो आहूं दाहूं इश्क़ में जुनून आहिनि जाम, ज़ौफ़ सारी नेज़ारी करे ख़ुदि सरी जो ख़ाम। फ़रियाद रोज़ राड़ो रोज़ानो बेख़ुदी बदनाम, बेचारगी बेताबी अणसगाई अंजाम। जान निसारी जान फशानी दिल ते दर्दन दाम, इंतज़ारी बेकरारी बेअख्तियारी दरपदर सुबह शाम। हैरानी परेशानी सरगस्तगी सरे आम, अकेलाई आवारगी दीवानगी मस्ती मौज मुदाम। उन औखी राह जो रहबर करे इश्क़ इमाम, वठी वाट वरियाम पुरियो इन्ही पंध ते। अस्सलाम वालेकुम।